त पंहिंजनि घरनि में पंहिंजनि ॿारनि सां सिंधी ॿोलीअ में ॻाल्हायो, ॿियूं ॿोलियूं भले सिखो, ज़रूरु सिखो, पर सिंधी ॿोली न विसारियो। So let's make a habit of speaking in our own mother tongue. घट में घट घर में त सिंधी ॻाल्हायूं। जय झूलेलाल। सिंधीअ सां सिंधीअ में ॻाल्हाइण जे बावजूद जवाब हिंदीअ में थो मिले। पंहिंजी ॿोलीअ लाइ, पंहिंजी मां लाइ मन में का इज्जत ई न, पंहिंजी जातीअ लाइ गौरव जो को एहसास ई न। पंहिंजी मातृभाषा सां प्यार करण हर कंहिं जो फर्ज़ आहे। अचो त पूरे दिल सां चओ, पूरे जोश सां चओ ऐं हमेशा चवंदा रहो त मां सिंधी आहियां ऐं सिंधी हुअण ते मूंखे नाज़ आहे। जय झूलेलाल। जियो ऐं जीअण ॾियो यारो, सदियुनि खां सिंधियुनि जो नारो, चाहिनि अमन अमान सिंधी, आहे क़ौम महान सिंधी। सारे जग जो शान सिंधी, आहे क़ौम महान सिंधी। साथियों, भाषा ऐं संस्कृति हर जातीअ जी पंहिंजी सुञाणप हूंदी आहे। पंहिंजो सिंध प्रांत छॾण जी मजबूरी ऐं ज़िंदगीअ जी कश्मकश में सिंधियुनि खां पंहिंजी भाषा ऐं संस्कृति, पंहिंजी सुञाणप हथनि मां छॾाइजंदी वई। सरकार चाहे NGOs द्वारा नई जनरेशन खे पंहिंजी भाषा, पंहिंजी संस्कृति, पंहिंजी जातीअ सां जोड़ण जूं कोशिशूं थींदियूं रहियूं आहिनि। इन जज़्बे जो साथ निभाइण लाइ जनम वरितो विजन सिंधु चिल्ड्रन अकेडमीअ। सिंधी ॿारनि चाहे नौजवाननि खे रंगमंच जी तालीम ॾेई नवां कलाकार तयार करणु, क्वालिटी प्रोग्राम्स पेश करणु, भारत ऐं विदेश में स्टेज शोज़ करे सिंधियुनि जे मन में पंहिंजी भाषा, संस्कृतीअ लाइ प्यार ऐं इज़त पैदा करणु ऐं सिंधी हुअण ते फ़ख्र जो अहसास पैदा करणु अकेडमीअ जा के मक़सद रहिया आहिनि। नई जनरेशन खे पंहिंजी जातीअ जो इतिहास, उन जूं हासिलातूं, महानता जा किस्सा ॿुधाए इहो भाव हुननि जे मन में भरण लाइ अकेडमी द्वारा कोशिशूं थी रहियूं आहिनि। आत्मविश्वास, मेहनत ऐं ईमानदारीअ जहिड़नि गुणनि सिंधियुनि खे आकाश जी ऊचाई ताईं पहुचायो आहे।
जे नार मेरी। जेको असांजो शाहकार वरसो आहे, जेको असांजो रिच कल्चर आहे, उहो असीं पंहिंजी नई जनरेशन खे ॿुधायूं, उहो इतिहास ॿुधायूं, उहे सक्सेस स्टोरीज़ पंहिंजे ॿारनि ताईं पहुचायूं, तॾहिं उन्हनि जे मन में पंहिंजी जातीअ लाइ फ़खुर जो अहसासु पैदा थींदो। कला जीवन में परिवर्तन आणे सघंदी आहे ऐं ऑडियो विजुअल माध्यम में उहा शक्ति आहे जो दिमाग़ सां गॾु दिलि ते असर करे दर्शकनि जे मन में चाहियल भाव पैदा करे सघंदो आहे। अकेडमीअ खे लॻो त मनोरंजन त टीवी प्रोग्राम ज़रिए हर घर जे ड्राइंग रूम में मुफ़्त में मिली रहियो आहे, जॾहिं कि स्टेज शोज़ ते पैसो, वक़्तु, शक्ति, टैलेंट ऐं मैन पावर जो हेतिरो ख़र्च थी रहियो हुजे त छो न सिंधी रंगमंच ते अहिड़ा प्रोग्राम्स पेश थियनि जंहिंजी सिंधी समाज खे ज़रूरत आहे। असांजी जातीअ में बि के महान हस्तियूं थी गुज़रियूं आहिनि, के महान हस्तियूं हयात आहिनि। आचार्य कृपलाणी आज़ादीअ जी लड़ाईअ में गांधी जी जो साथ ॾिनो, भाई प्रताप साथ ॾिनो ऐं पोइ गांधीधाम वसायो। दादा दुखायल विनोबा भावे सां भूदान यज्ञ में साथी बणियो। साधु टी.एल. वासवाणी ऐं स्वामी लीलाशाह समाज में परिवर्तन आणण जी कोशिश कई। भगत कंवर राम पंहिंजे संगीत जो जादू हलाए माण्हुनि खे दीवानो बणायो। नारायण श्याम ऐं किशन खटवाणी साहित्य जगत में नालो कमायो। L.K. आडवाणी इंडिया जो पहिरियों सिंधी डिप्टी प्राइम मिनिस्टर बणियो। अञा त इहा गौरव गान जी लिस्ट तमाम वॾी आहे। ॾिसो फिल्मी दुनिया त एक्टर बि सिंधी, डायरेक्टर या म्यूजिक डायरेक्टर बि सिंधी, सुरीलो प्लेबैक सिंगर बि सिंधी, कॉमेडियन में पहिरियों नंबर बि सिंधी। मुझे गर्व है कि सिंधु जनों ने झूलेलाल के महान उपदेशों का पालन करते मानव धर्मों को सर्वोत्तम माना। सहिष्णुता, सांप्रदायिकता, सद्भाव को महत्व देने वाले सिंधु जनों का मंत्र है जियो और जीने दो। ऐसे सिंधु जनों को मेरा प्रणाम, प्रणाम, प्रणाम। पूरब हुजे या पश्चिम, उत्तर हुजे या दक्षिण, एक काबिल बिजनेसमैन, एक सक्सेसफुल ट्रेडर, एक पावरफुल इंडस्ट्रियलिस्ट तौर सिंधी पंहिंजी छाप छड़ी आहे, सुञाणप बढ़ी आहे।
शास्त्रनि में किथे बि स्त्रीअ खे हेठि न ॾेखारियो वियो आहे। ज़ालुनि खे मथो ढकण लाइ किथे बि ज़िक्र कोन्हे। औरतुनि जी बेइज़ती करण जो हक़ पुरुष खे कंहिं न ॾिनो आहे। हिते तव्हांखे सभु मिली वेंदा। हाँ, तमिल मिलंदो, तेलुगु मिलंदो, मराठी मिलंदो, गुजराती मिलंदो, पर भारतीय न मिलंदो।